हुसैन जान हुसैन जान। पुराणे सखर में 450 साल पुरानी तारीख़ है। मस्जिद के नाले मातमी जुलूस बरामद थो। मातमी जुलूस में हज़ारन की तादाद में अज़ादारन शिरकत कई। जो ताज़ियो आहे इनके मसीत जो मातम चयो वञिबो आहे। इहो मुसवी सादात जेके पुराणे सखर जा रिहाइश पज़ीर आहिनि उन्हनि जे फैमिली में रहियो आहे। इन जो शुरूआत ईअं थी त शाह अब्दुल लतीफ़ भटाई सरकार जेके हुआ उहे पंहिंजो जीअं जीअं मुख़्तलिफ़ इलाक़नि में ईंदा हुआ पंहिंजो जेको आहे सो इस्लाम फैलाइण लाइ, त उन में हिकिड़ी जॻह इहा हुई, हिते अची करे उहे रहिया हुआ। ऐं जंहिं टाइम उहे रहिया हुआ त 5 मुहर्रम ते उन्हनि इहो ताज़ियो शुरू कयो हुयो। जेको आहे सो उन्हनि खां पोइ जीअं हितां निकिता हुआ त पोइ वरी सादातनि खे ॾेई विया हुआ। तेज़ बारिश सबब मातमी जुलूसन के ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। मातमी जुलूस अली लाल इमाम बारगाह का शुरू थी करे पंहिंजी रिवायती रस्तनि सां गुज़री लितल शाह कब्रिस्तान ते नहर थी वियो। आज़ादारनि जी तरफ़ां जगह जगह ते सबिलियूं ऐं न्याज़ जो एहतमाम भी कयो वियो। इन दौरान के अण वणंदड़ वाक़े के मुंहुं ॾियण जे लाइ सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ामात कया विया। पुराणे सखर जो क़दीमी 450 साल जुलूस पंहिंजे रिवायती रस्तनि खां गुज़री करे लितल शाह कब्रिस्तान जी इमाम बारगाह में इख्तिताम पज़ीर थी चुकियो है। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़, सखर।